औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु 14 अप्रैल 2024 जो ॾींहुं आहे ऐं असां हली आया आहियूं ज़मीन ते। ही तव्हांजे साम्हूं ॿिज नज़र अची रहियो आहे सारनि जो, जेको महीनो खनि थी वियो आहे हिनखे पोखाईअ खे। अनक़रीब 10-15 ॾींहंनि में वरी हिन जो रोंबो ज़मीन में कयो वेंदो ऐं ही आगाट्रो आहे पंहिंजो ॿिज। ही मतिलबु रोंबो थींदो ऐं वरी 3 महीना खनि सारियूं बीहंदियूं ऐं वरी उन जो ई जेको आहे सो लाभ थींदो ऐं वरी जेके पोयां जेके थींदा आहिनि रोंबा असुल में हक़ीक़त में उन्हनि सां गॾु वरी हिन जे ॿीहर मतिलबु रोंबो थींदो उन ॿिज जो। यानी हिकिड़ी ज़मीन में 2 फ़सुल ऐं उहे ॿई बि सारनि जा। ही आगाट्रो सारनि जो फ़सुलु, ॿियो वरी पोइ जेको आहे बाद में जेको थींदो आहे फ़सुलु उहो बि हिन में पोखियो वेंदो। ही ग़ालिबन असांजे हिन ख़ैर महमद आरिजा टाउन जे ज़मीनुनि जो पहिरियों दफ़ो तजुर्बो हूंदो ऐं हिन ॿिज जो नालो तहफ़ुज़ आहे ऐं हिन जी जेकी थैली आहे उहा 5 शेयरनि ते मुश्तमिल आहे ऐं जिन जी क़ीमत 9.5 हज़ार आहे। तजुर्बो आहे, ॾिठो।